नाज़रीन अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं त कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहिरा टाउन वाक़े जे केसनि में सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि जी ज़मानत में वाध करे छॾी आहे। नाज़रीन अदालत सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद जलाल महमूद शाह, STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, अवामी तहरीक जे अॻवान सज्जाद चांडियो, जसम जे चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी ज़मानत में 15 जुलाई ताईं वाध कई वई। क़ौमपरस्त अॻवाननि जी अदालत में पहुचण ते क़ौमी कारकुननि तोड़े वकीलनि जो वॾो अंग मौजूद हो। ख़बर अवांखे ॾियूं पिया नाज़रीन त कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत बहिरिया टाउन वाक़े जे केसनि में सिंध एक्शन कमेटी जे अॻवान जी ज़मानत में वाध करे छॾी आहे। अदालत सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद जलाल महमूद शाह, STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, अवामी तहरीक जे अॻवान सज्जाद चांडियो, जसम जे चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी ज़मानत में 15 जुलाई ताईं वाध कई वई। नाज़रीन क़ौमपरस्त अॻवाननि जी अदालत में पहुचण ते क़ौमी कारकुननि तोड़े वकीलनि जो वॾो अंग मौजूद हो।